ओ हम सर थो सदाई हज़रत जो युन जहिड़ी कमालियत करत सही। जंहिंखे नात वणी हूंदी तो हथ मथे खणी सुभान अल्लाह चवंदो। ओ हम सर थो सदाई हज़रत जो युन जहिड़ी कमालियत करत सही। आ शाफी मोहम्मद उम्मत जो शाफी मोहम्मद उम्मत जो तू हिक जी शफात करत सही। हम सर थो सदाई हज़रत जो युन जहिड़ी कमालियत करत सही। हम सर थो सदाई हज़रत जो युन जहिड़ी कमालियत करत सही। है उन जहिड़ो जे आही तव डिरी ॾिसो उथी अर्श जे सैर ते संभरी ॾिसो। ओ इमामुल अंबिया चइजे हबीबे किबरिया चइजे नबी नूरुल हुदा चइजे खुश खैरुल वरा चइजे शहे सिद्को सफ़ा चइजे शहे मेहरो वफ़ा चइजे दरे अमन व अमान चइजे दरे हलम हया चइजे दुआ चइजे दवा चइजे या महबूबे खुदा चइजे मोहम्मद मुस्तफ़ा मदनी अमा जो शान शाह चइजे इमामुल अंबिया चइजे हबीबे किबरिया चइजे। है उन जहिड़ो जे आही उडरी ॾिस है तू अर्श जे सैर ते संभरी ॾिसो। आ काॾे मोहम्मद काॾे किना तू पाण अमानत करत सही। हम सर थो सदाई हज़रत जो युन जहिड़ी कमालियत करत सही। आ शाफी मोहम्मद उम्मत जो चओ आ शाफी मोहम्मद उम्मत जो तू हिक जी शफात करत सही। है बन जी खातिम खिदमत आया कदस में बीठा रबील बैतुल मुक़द्दस में। ओ या रसूल अल्लाह हले थो तज़किरो हर दौर में सजण तुझी विलादत जो विलादत बासादत इल्म हिकमत जो हिदायत जो फसाहत जो बलागत जो अमानत जो अदालत जो इबादत जो रियाज़त जो सखावत जो किनात जो सजो कुरान तुझी आए सीरत बरमला चइजे मोहम्मद मुस्तफ़ा मदनी अवां जो शान शाह चइजे। है बन जी खिदमत खातिम अक़दस में बीठा रबी बैतुल मुक़द्दस में अल्लाह जे प्यारे दिल बर जा कॾे तू भी इमामत करत सही। अल्लाह जे प्यारे दिल बर जा कॾे तू भी इमामत करत सही। हम सर थो सदाई हज़रत जो युन जहिड़ी कमालियत करत सही। आ शाफी मोहम्मद उम्मत जो शाफी मोहम्मद उम्मत जो तू हिक जी शफात करत सही। है रब सुहिणल में थई रमज़ू रखियूं तू ना पाकवा तोखे
पटन मखियूं ओ हा या रसूल अल्लाह ज़मी ते तुझी आमद कृष्मा के ही नजर आया नजारा नूर तुझे जा दिसण में बेशतर आया गवाही तुझी अजमत जी ॾियण हिजरो शजराया सनम खाना भी तो आॾो झुकाए पंहिंजा सिराया सुभान अल्लाह त चओ नओ हिकु इनक़िलाब आयो ज़मी ते जा बजा चइजे मोहम्मद मुस्तफ़ा मदनी मां जो शान छा चइजे बणायो आदमीअ खे बणायो आदमीअ खे आदमी तुंहिंजी नज़र आका नज़र तुंहिंजी कया पैदा किरोड़े दीद वर आका किरोड़े दीद दर तो वटि बणिया से मुक़्तदिर आका वंडिया जन मुल्क में तौहीद जा लालो गोहरा का लहूअ सां दीन खे बख़्शे विया आहिनि जला चइजे मोहम्मद मुस्तफ़ा मदनी अव्हां जो शान छा चइजे हाय रब सुहिणल में थई रमज़ू रखियूं तू ना पाकुआ तोखे पटन मखियूं तू ना पाकुआ तोखे पटन मखियूं हू पाक पलीती ऐ बन खां हू पाक पलीती ऐ बन खां तू पंहिंजी हिफ़ाज़त कर त सही हम सर थो सदाई हज़रत जो न जहिड़ी कमालियत कर त सही आशाफ़ी मोहम्मद उम्मत जो तू हिक जी शफ़ात कर त सही आशाफ़ी मोहम्मद उम्मत जो तू हिक जी शफ़ायत कर त सही जाथे नात चवंदा आहियूं त सुभान अल्लाह जा आवाज़ न मेमणनि जे ॻोठनि वारनि खे अलाए नथी अचे सुभान अल्लाह अलाए छा ॾाढा चओ सुभान अल्लाह है वठी ख़ुशि माण्हू आलिम चवंदई महबूब ॾऊं मुंहं में घुंज पवंदई है वठी ख़ुशि माण्हू आलिम चवंदई महबूब ॾऊं मुंहं में घुंज पवंदई ही त सिट ॿुधिजो अल्लाह तया मुंहिंजे दिल बर जो अल्लाह तया मुंहिंजे दिल बर जो अल्लाह तया मुंहिंजे दिल बर जो कहीं बेजी इबादत कर त सही हम सर थो सजाई हज़रत जो न जहिड़ी कमालियत कर त सही आशाफ़ी मोहम्मद उम्मत जो तू हिक जी शफ़ायत कर त सही हम सर थो सदाई हज़रत जो न जहिड़ी सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह है तोड़े ताना मिलन है गुलाम नबी तभी यार जिदा मन फिटी न कभी ओ मुस्तफ़ा जा कुर्ब लख एहसान लख मुस्तफ़ा सुख जा ॾिना सामान लख इश्क में अॼु बि किरोड़े था थियनि हो मुस्तफ़ा जे शान तां कुर्बान लख मुस्तफ़ा जी ज़ात सां तूं चाहु रख उन जी मिदहत नात सां तूं चाहु रख पढ़ो उन दिलबर मथां दम दम दुरूद दाइमा सलवात सां तूं चाहु रख है तोड़े ताना मिलने गुलाम नबी तभी यार जी तार फिटी
न कभी तभी यार जी तार फिटी न कभी तभी यार जी तार फिटी न कभी ए हाजी हबीब कंदुई हंज में हाजी हबीब कंदुई हंज में से हार रिसालत करत सही हम सरथ सदाई हजरत जो न जहड़ी कमालत करत सही आशाफी मोहम्मद उम्मत जो तू हिक जी शफाअत करत सही आशाफी मोहम्मद उम्मत जो तू हिक जी शफायत करत सही।